दी नवा के गंबट मां ख़बर ॾेई रहिया आहियूं। मुखी विजय कुमार बदमाशी जे इंतिहा करे छॾी। जींदासीं नवा के गंबट मां ख़बर ॾेई रहिया आहियूं त मुखी विजय कुमार बदमाशी जे इंतिहा करे छॾी। हिक न्याणी सां हिक मुखी जो ज़ुल्म। हिंदू न्याणी मीराबाई जंहिंसां पंहिंजी ही बिरादरी जो मुखी विजय कुमार बुधवाणी ज़ुल्म करे रहियो आहे। रोज़ रोज़ धमकियूं ॾेई रहियो आहे। रोज़ पुलिस मोकिले हरासा करे रहियो आहे त हितां लॾे वञनि, न त तुंहिंजे पुट ते FIR कराईंदासीं। मीराबाई वधीक ॿुधायो त मुंहिंजो पुटु स्कूल जो शागिर्दु आहे, उनखे हरासा थो कयो वञे। मीराबाई रोई करे दाह ॾिनी मीडिया सेंटर गंबट में। मूंखे मुखी विजय कुमार मां ख़तरो आहे। कुझु ॾींहं पहिरियां मुखी विजय कुमार गौशाला जा 22 ॾंड खपाया आहिनि। 56 लख में कंहिं बि हिंदू भाउ खे एतमाद न वरितो। मुखी विजय इंडिया जो भाॻोड़ो हिकु वापारी आहे जेको 60 करोड़ रुपया घपलो करे पाकिस्तान आयो आहे।